नाज़रीन, मदीजी मावा सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त अॻूणो MNA वफ़ाक़ी वज़ीर अलाज गौसबख्श ख़ान महर ईद जे 3 ॾींहं ते पंहिंजे साथियुनि ऐं शहरनि सां ईद मिलण लाइ महर हाउस मदीजी पहुतो, जिते मदीजी शहर तोड़े पसगरदगी सां तालुक़ रखंदड़ सभई शहरनि मदीजी जे महर हाउस ते पहुची अलाज गौसबख्श ख़ान महर सां मुलाक़ात करे संदन खे ईद मुबारक पेश कई। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हुन मौक़े ते ईंदड़ महिमाननि खे लंच पिण ॾिनी वई। ईद मिलंदड़नि में सरदार ज़ुल्फ़िकार अली ख़ान जेहो, तक़ीअबाज़ ख़ान कमारियो, मदीजी शहर जी अक़लियती बिरादरीअ में मुखी दामोदर, सतराम दास, कामरेड सुनील कुमार, विजय कुमार, महेश कुमार तारबाणी, PP अगवान अनवर पंवर, मीर किफ़ायत अली शाह, उस्ताद हाफ़िज़ बशीर अहमद भुट्टो, अब्दुल मजीद मक्सी, सिकंदर बिरोई, रईस नूरदीन भुट्टो, सैयद नादर शाह मसीदी, वडेरो मुमताज़ पंवर, बशीर सुमरो, हादी बख्श केर, मीर हुसामुद्दीन शाह मछवाणी, फ़कीर अब्दुल जब्बार भुट्टो ऐं ॿिया शामिल हुआ। जी नाज़रीन, हिन वक़्तु महर हाउस मदीजी ते मदीजी शहर तोड़े पसगरदगी सां तालुक़ रखंदड़ सभई सियासी समाजी अगवान ऐं शहरी महर हाउस मदीजी पहुतल आहिनि, जिते अलाज गौसबख्श ख़ान महर सां मुलाक़ात करे संदन खे ईद मुबारक पेश करे रहिया आहिनि। हिन वक़्तु अॻूणो MNA वफ़ाक़ी वज़ीर अलाज गौसबख्श ख़ान महर हाउस मदीजी मां शहरनि सां मुलाक़ात करण बैदि आख़िर में फ़ोटो सेशन करण बैदि रवानो थी रहियो आहे। हिन वक़्तु रवानगी आहे अॻूणे MNA अलाज गौसबख्श ख़ान महर जी। ॿाहिरि जेको आहे गेट ते हिन वक़्तु शहरनि सां सेल्फियूं फ़ोटो सेशन कयो पियो वञे। शहरी जेके आहिनि वॾे शौक़ ऐं ज़ौक़ सां गौसबख्श ख़ान महर सां ईद मिली रहिया आहिनि। हिन वक़्तु अॻूणो MNA वफ़ाक़ी वज़ीर अलाज गौसबख्श ख़ान महर जेको महर हाउस मदीजी पहुतल हो शहरनि सां ईद गॾिजाणी जे सिलसिले में, हिन वक़्तु उहो पंहिंजी गाॾी में रवानगी जे लाइ तयारु आहे। हिन वक़्तु गाॾी जेका आहे उहा महर हाउस मदीजी मां रवानी थी चुकी आहे। हिन वक़्तु अलाज गौसबख्श ख़ान महर शहरनि सां ईद मुलाक़ात करण बैदि रवानो थी चुको।